बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध जो मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। अॼु जेको सिंध जो मुक़दमो आहे, सिंध जी ॻाल्हि आहे, धरती जी ॻाल्हि आहे, उहा हिकु सियासी जमायत जे हवाले सां आहे। उहा सियासी जमायत मज़हब जे नाले ते, पंहिंजे जेको दीन आहे उन जे नाले ते सियासत करे पई ऐं पाकिस्तान ठहण खां 6 साल अॻु उन जमायत जो वजूदु आयो। यकीनन अवां सम्झी विया हूंदो, जमात इस्लामी पाकिस्तान। 26 अगस्त 1941 धारे जमात इस्लामी पाकिस्तान जो वजूदु आयो। संदसि जो बानी सैयद मौदूदी जंहिं हिंदुस्तान में जनमु वरितो ऐं पाकिस्तान में जमात इस्लामी नाले सां हिकु वॾी जमायत साम्हूं आई। केतिरा भेरा हुकूमत बि कई, हुकूमती जमायतुनि सां इतिहादी बि रहिया, मुतदा मजलिस अमल अॻिते हली मुख़्तलिफ़ जेके बि दीनी जमायतूं आहिनि उन्हनि गॾिजी जोड़ियो। अॼु असां जेको महिमान आहे उहो जमात इस्लामी सिंध जो अमीर आहे ऐं साॻे वक़्तु मुतदा मजलिस अमल सिंध जो अमीर पिणु रहियो आहे ऐं क़ौमी असेंबली जो मेंबर 2002 में थियो। यकीनन अवां सम्झी विया हूंदो असदुल्ला भुट्टो साहिबु। असदुल्ला भुट्टो साहिबु, अवां जी महिरबानी जो अॼु असांजे प्रोग्राम में अवां वक़्तु कढियो। अवां जी बि महिरबानी जो तव्हां घुरायो आहे। अवां डिघे अरसे खां वठी सियासत कयो पिया, सखर सां अवां जो ताल्लुक़ु, सखर में अवां जनमु वरितो ऐं शागिर्दी ज़माने खां वठी सियासत कयो पिया। शुरूआत में वकालत बि कई, अॻिते हली जमात इस्लामी अवां शामिलु थिया ऐं जमात इस्लामी जे प्लेटफॉर्म तां अवां MNA कराची मां पिणु चूंडिया। जमात इस्लामी दीन जे हवाले सां, मज़हब जे हवाले सां, इस्लाम जे हवाले सां सियासत करे पई, पर जेका मोट मिलणु खपे पाकिस्तान ज़ाहिर जो वजूद ई मज़हब जे नाले ते थियो आहे ऐं हिकिड़ो इस्लाम जे नाले ते आहे। पर जमात इस्लामी खे हिन वक़्तु का सिंध में मोट कोन थी मिले। उहो कहिड़ो सबबु आहे, उहो कहिड़ो रवैयो आहे जमात इस्लामी जो माण्हू उनखे एतिरो वोट्स न पिया ॾियनि, जीअं मुख़्तलिफ़ क़ौमपरस्त जमायतूं आहिनि या दीनी जमायतूं आहिनि, उनखे आम माण्हू जी मोट कोन्हे। उनजो छा सबबु आहे? सभ खां पहिरियां त इहो मुक़दमो आहे आवाज़ जे मथां। तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूंखे पंहिंजी ॻाल्हि रखण जो मौक़ो ॾिनो आहे। मुंहिंजा भाउ ॻाल्हि इहा आहे त असांजे सिंध में हिकिड़ो वॾेरको निज़ाम आहे ऐं इहो जेको वॾेरको जागीरदाराना ऐं पीरनि मीरनि जो निज़ाम आहे, इन में माण्हू आज़ादु न आहिनि जो पंहिंजी मर्ज़ीअ सां वोट ॾेई सघनि। इन करे हिते जंहिं बि पार्टीअ खे कामयाबी थींदी आहे उहे ई पार्टी हूंदियूं आहिनि जेके वॾेरनि जी पार्टी हूंदियूं आहिनि, जेके पीरनि मीरनि जी पार्टी हूंदियूं आहिनि। ऐं उहे ई माण्हू कंहिंमहिल पाकिस्तान पीस पार्टी में, परवेज़ सां गॾु न, कंहिंमहिल कंहिंसां गॾु न। उहो असांजे हिकिड़े चवंदा आहिनि सिंधीअ में त वॾेरे खे चऊं हाणे घणियूं पार्टियूं बदिलाई थी, अॻिते पार्टी न बदिलाइजांइ। की बाबा मां त पार्टी बदिलाई न आहे साईं, फलाणी फलाणी। चई बाबा मां जे साम्हूं 2 पार्टियूं निकिरियूं, हुकूमत जी पार्टी, हुकुमरान पार्टी, ॿी अपोज़िशन पार्टी। मां हमेशह हुकुमरान पार्टी में रहंदो आहियां, माण्हू उनजो नालो बदिलाए छॾंदा आहिनि। त इन करे इहो जेको असांजी फिनामिना आहे, इन सभिनी नज़रियाती तहरीकुनि खे जेको आहे उनखे नुक़सानु पहुचायो आहे ऐं ख़ुदि सिंध खे बि उन करे नुक़सानु पहुतो आहे। मतिलबु साईं GM सैयद हिते तमामु वॾी उन जी जिदोजहद आहे, मूंखे खणी उन सां इख़्तिलाफ़ु हुजे पर बहरहाल जिदोजहद आहे। ऐं अहिड़ो बि आहे त मौलाना मौदूदी रहमतुल्लाह अलैह खे जॾहिं जेल में विधो वियो त साईं GM सैयद उनजे रिहाई जे लाइ बयान ॾिना, ख़त लिखिया, जेको साईं जे ख़तनि जे किताबनि में उहो ख़त मौजूदु आहे। अहिड़े नमूने सां जॾहिं साईं GM सैयद खे हाउस अरेस्ट कयो वियो त जमात इस्लामी जे ख़िलाफ़ु बयानात ॾिना त बाबा उनखे रिहा कयो वञे। छाकाणि त नज़रियाती इख़्तिलाफ़ु पंहिंजी जाइ ते, पर ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ उथाइणु इहो सभिनी जो गॾियल फ़र्ज़ु आहे। इन करे हिते असां वटि अहिड़े नमूने सां ॿियूं बि जेके नज़रियाती तहरीकूं आहिनि, उन नज़रियाती तहरीकुनि जो मसइलो इहो आहे त उहे नज़रियाती तहरीकूं पंहिंजे नज़रिए खे वधीक प्यारो रखनि थियूं बनिस्बत वॾेरनि जे, ऐं इक़्तिदारी पार्टियूं जेके आहिनि उन्हनि खे नज़रियो आहे ई कोन, उनखे इक़्तिदार खपे त इन करे कंहिंजे ज़रिए बि मिली वञे। इन करे असांजे सिंध में जेसीं ताईं जागरता न थींदी ऐं माण्हू आज़ादु न थींदा तेसीं ताईं मां सम्झां थो त हिते कंहिं बि नज़रियाती जमात जे लाइ पेशरफ़्त जेका आहे उहा ख़ासी मुश्किल आहे। पर उनजे बावजूदि अल्हम्दुलिल्लाह जमात इस्लामी हिन वक़्तु सिंध में हिकिड़ी अवामी क़ुवत आहे। असां जेको आहे बलदियाती इंतिख़ाबात में बि काफ़ी कामयाबियूं हासिलु कयूं ऐं उन खां पोइ वोटनि जे लिहाज़ सां बि तव्हां ॾिसो बलदियाती इंतिख़ाबात जी ॻाल्हि पिया कयो त उन वक़्तु कराची में अवां सीटूं खयूं, सिटी नाज़िम अवां थियो, पर उन वक़्तु मुतदा वारनि बाइकाट कयो हुयो बलदियाती इलेक्शन जो, उनजो फ़ाइदो जमात इस्लामी खे मिलियो? ईअं बि न आहे। मां त जॾहिं असांजी MMA जे तरफ़ां इलेक्शन विड़ियासीं त MKM जो नुमाइंदो मुंहिंजे साम्हूं बीठो हो, बल्कि जेके भी हितां MMA जा नुमाइंदा खटिया बल्दियाती गवर्नमेंट में जेके थी चूंडियूं उन में न बीठा न बाइकाट हो बाक़ी त MNA बीठा बाइकाट उनजो वाकई हुयो पर मां सिर्फ़ु इहो थो चवां त जेकॾहिं सिर्फ़ु बाइकाट हुयो
त पोइ असांखे इहे न थियणु खपंदो हुओ। असल ॻाल्हि इहा न आहे। असल ॻाल्हि इहा आहे त जिते क्लाशनकोफ जी सियासत थींदी, बोरी बंदि लाशनि जी सियासत थींदी, जिते दहशतगर्दी जे ज़रिए जेके आहिनि पोलिंग स्टेशन ते कब्ज़ो कयो वेंदो, जॾहिं वोटरनि खे क्लाशनकोफ जे ज़ोर ते रोकियो वेंदो, रिज़ल्ट तब्दील कया वेंदा ऐं इंतिज़ामिया जेका उहा तमाशाई जो किरदारु अदा कंदी, त फेयर इलेक्शन कान। क्लैशनकोफ जी ॻाल्हि पिया कयो त कंहिं दौर में मुहाजिर स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन ऐं जमियत जेकी तुलबा विंग आहे, उन्हनि जो ख़ुदि हिते कराचीअ में वॾा जहिड़ा थींदा रहिया ऐं ॿिन्ही तुरनि ते इल्ज़ाम लॻंदा ॿिन्ही वटि क्लैशनकोफ आहे ऐं विढ़नि पिया। असांजी त मज़लूमियत इहा आहे त असांजे हर साल कराची यूनिवर्सिटी ते MKM जे कब्ज़े करण जे लाइ कोशिशि कंदी आहे, पर अल्हम्दुलिल्लाह उतां जा शागिर्द ऐं उतां जा जेके छोकिरियूं ऐं छोकिरा तालिब इल्म आहिनि उहे उन खां रिज़िस्ट कनि था ऐं 10, 12, 15 माण्हू हर साल घटि में घटि शहीद था थियनि। वन ईअं बि थियो आहे त 50 शागिर्द शहीद थिया आहिनि ऐं उन वक़्तु शरीर थींदा आहिनि जिन साम्हूं कानून नाफ़िज़ करण वारा इदारनि जूं गाॾियूं बीठियूं हूंदियूं आहिनि, उनजे साम्हूं MKM वारा असांजे माण्हुनि खे शहीद कंदा आहिनि। हाणे जेको आहे हिते छोकिरो पढ़ंदो हुयो गंदरो, जमियत जो तमामु अहम वर्कर हुयो, उनखे कानून नाफ़िज़ करण वारे इदारनि जे साम्हूं मस्जिद खां निकितो, उनजी गाॾी बीठी, उन साम्हूं शहीद कयो ऐं उनखे रड़ियूं कंदो रहियो। ऐं जॾहिं असां हुन छोकिरनि हुनखे चयो त हुन चयो बाबा असांखे गोली हणाइण जो पकड़ण जो अख़्तियार न आहे, असांखे बीहण जो अख़्तियार आहे। त अहिड़ी जेका आहे सियासत जेका हिते हली रही आहे, त उन में त ईअं आहे त मुखालिफ़नि जे जीअण बि जंजाल आहे। पर मां सम्झां थो त सिंध जे अवाम खे ऐं सिंध जे नौजवाननि खे शाबस आहे, सलाम आहे जो उनजे बावजूदु इन ॾाढा ज़ुल्म ऐं साम्राज्य जे ख़िलाफ़ बीठा आहिनि। जमायत इस्लामी MKM जा कंहिं दौर में तमामु वॾा जहिड़ा रहिया, 100 माण्हू बेगुनाह मारिजी विया, जिन जा अॼु बि केस दाख़िल कोन थिया, न वरी को पकड़ में बि आयो आहे। उन में बेगुनाह मुहाजिर हूंदा, जमायत इस्लामी जा ई माण्हू हूंदा, उहो अॼु बि वरी हिन महिल जेके जहिड़नि में ठापुर आहे उहो छा सबबु आहे? ॾिसो न, जेका बि MKM जी ओसर आहे उहा थी उन्हनि जी फ़ौजी दौर में आहे। असल में ज़ियाउल हक़ जेको आहे उन जमात इस्लामी जो रस्ते रोकण लाइ हिते 2 कम कया। हिकु MKM ठाही, जंहिंजे लाइ हिकिड़े रसाले में बाक़ाइदा फ़ोटू छपिया त जंहिंमें उन वक़्त जे वज़ीर आला जेको ज़ियाउल हक़ जे ज़माने में हो, उन सां गॾु MKM जे सरबराहनि जो मुआहिदो थियो त जमात इस्लामी जो रस्तो रोकियो वेंदो। अहिड़े नमूने सां हिते जेको आहे जमात इस्लामी जे रस्ते रोकण लाइ उनखे खुली छुटी ॾिनी वई ऐं इहो इन लाइ इहो ज़ियाउल हक़ जे ज़माने में थियो। ऐं हीअ जेका MKM आहे इहा त जेको फ़ौज जे कुंडीअ में जेका आहे उहा ॼाई आहे ऐं उते ई पले थी पए। उन खां परवेज़ माण्हू हज़ारे माण्हू ख़ुदि उन दौर में वञी MKM में शामिलु थिया। अदा ॾिसो न, असांजे जमात इस्लामी जो आम माण्हू त न वियो, अलबत्ता असांजा वोटर जेके आहिनि उहे ज़रूरु मुतासिर थिया आहिनि। तव्हां कंहिं बि हिकिड़े अहम माण्हू जो नालो नथा ॿुधाए सघो। ॾिसो न, ॻाल्हि आहे त मां इन करे अर्ज़ु कयो न त इन में को शक कोन्हे त असांजा वोटर जेके आहिनि उहे होॾे विया आहिनि। इन में असां मञूं था, पर हाणे ज़ाहिर आहे त वोटरनि खे असां रोके त नथा सघूं पिया। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हुननि जेके वाइदा कया उहे वाइदा असां न पिया करे सघूं। मसइलो हुननि इहो कोई माण्हुनि खे चयो त भाउ असां कराची धार कंदासीं, जमात इस्लामी त नथी चई सघे त कराची धार कंदासीं। अहिड़े नमूने सां हुननि जेको आहे मुहाजिर क़ौम परस्ती जो नारो हयो, जमात इस्लामी त इहो नारो नथी हणी सघे। जमायत इस्लामी जी सियासत सिंध किथे बीठी आहे, सिंध सां जेके वेसाघाती थियनि पियूं इन ते ॻाल्हाइबो, पर मजबूरी नंढड़ी ब्रेक जी। नाज़रीन, असां सां गॾु जमायत इस्लामी सिंध जो अमीर असदुल्ला भुट्टो साहिबु गॾु आहे। जमायत इस्लामी जी सियासत ते, सिंध जे मामलनि ते, सिंध जा जेके इशूज़ आहिनि, सिंध सां जेको कुझु ते वहे वापरे पियो, उन ते ॻाल्हाइबो, पर नंढड़ी ब्रेक।